जिला रिपोर्टर ॼाम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी पब्लिक हेल्थ खाते तालका सेवण जी ऑफिसरनि जी नाअहलीअ जे करे ॻोठ नंगर खान बरोई तालका सेवण जा रहवासी साफ़ पानी पीअण खां महरूम, जॾहिं त हिन ॻोठ जो आरओ प्लांट काफ़ी अरसे खां ख़राब, जंहिं करे मजबूरन ॻोठ वारा मंछर जो ज़हरीलो पानी पीअण ते मजबूरन मंछर जे पाणीअ खे पीअणो थो पवे। मंछर जे पाणी वापराइण सां ॻोठ वारनि में काफ़ी बीमारियूं पकड़जण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंमें पेट जी बीमारियूं झड़ोक हेपाटाइटिस वग़ैरह पकड़जी रहियूं आहिनि। हिन ॻोठ जे रहवासियुनि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ सब डिवीज़न सेवण शरीफ़ में OM ऑपरेशन मेंटेनेंस लाइ हर 3 महीने 4 करोड़ रुपयनि जी बजट अचे थी। उहा बजट पब्लिक हेल्थ खाते सेवण सां अमलदार कागज़नि में ॾेखारे हड़प कयो वञनि था, जंहिंमें पब्लिक हेल्थ सब डिवीज़न सेवण जी असिस्टेंट इंजीनियर आरिफ रहीम बख्श शेख जी लापरवाही जे करे सेवण तालका जा अहिड़ा काफ़ी आरओ प्लांट ऐं फिल्टर प्लांट बंदि पियल आहिनि। असां ॻोठ नगर खान बिरोई जा रहवासी सिंध जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध जे सेक्रेटरी पब्लिक हेल्थ सिंध खे हथ अदब जा ॿधी उहो मुतालबो करियूं था त पब्लिक हेल्थ खाते सेवण जे मुक़ररु थियल SDO आरिफ रहीम बख्श शेख खे हिकदमि हटाए को ईमानदार SDO पब्लिक हेल्थ सब डिवीज़न सेवण में रखियो वञे त असांजे ॻोठ नंगर खान बिरोई में लॻल RO प्लांट हली सघे ऐं असां ॻोठाणनि खे पीअण जो साफ़ पाणी मिली सघे।